नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी है मुझे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। अॼु मां तव्हांखे आर्तवार जी कथा ऐं पूजा विधि ॿुधाईंदसि। आर्तवार जो ॾींहुं सूर्य देवता जी पूजा जो ॾींहुं आहे, जो हिन विर्त जा स्वामी आहिनि। सूर्य खे नवग्रह जो राजा भी चइबो आहे ऐं पंहिंजे सनातन धर्म में सूर्य स्नान, सूर्य खे अर्घ ऐं सूर्य नमस्कार प्रचलित आहिनि। हुन जे पुठियां कारण इहो ई आहे कि सूर्य उपासना तमामु फ़ाइदे वारी, सुठे स्वास्थ्य खे ॾियण वारी आहे। ही विर्त केरु रखंदा आहिनि? आर्तवार जो विर्त घणो करे हू रखंदा आहिनि जंहिंजी छटीअ जे हिसाब सां जो सूर्य ग्रह सां पीड़ित आहिनि। हुननि खे इहो विर्त सिघो ऐं घणो फल ॾींदड़ आहे। विधि पूर्वक विर्त सौभाग्य ऐं आत्मविश्वास खे वधाए थो ऐं अगरि केरु रोगी थो रहे त हू बि निरोगी काया लाइ भगवान सूर्य जी उपासना करे ही आर्तवार जो विर्त रखी थो सघे, छो त भगवान सूर्य निरोगी काया ॾियण वारा आहिनि ऐं जिन माताउनि खे संतान कोन्हे हू बि संतान थियण लाइ आर्तवार जो विर्त रखी थी सघनि। ही बांझपन खे दूर थो करे। हिन जा फ़ाइदा छा आहिनि? आर्तवार जो विर्त मनोकामना पूरी करण वारो, शत्रुनि खे नाश करण वारो, रोग मिटाए सुठे स्वास्थ्य खे वधाइण वारो आहे। हिन विर्त रखण सां अखियुनि जी बीमारी, चमड़ी जी बीमारी दूर थी थिए। कुल मिलाए ही विर्त आरोग्य ऐं सौभाग्यवर्धक ऐं आयु वधाइण वारो आहे ऐं अंत में मोक्ष ॾियण वारो आहे। हिन विर्त रखण जी विधि छा आहे? आर्तवार जो विर्त रखण वारो सुबुह जो सनानु करे स्वच्छ कपिड़ा पाए पूजा घर में भगवान सूर्य देव जी प्रतिमा जे अॻियां हथ जोड़े नमस्कार करे हिन विर्त जो संकल्प करे ही विर्त 1 साल, 5 साल या 12 साल लाइ रखिबो आहे त उन जो संकल्प करे भगवान सूर्य जी गुलनि फुलनि धूप दीप सां पूजा करे। भगवान सूर्य जी पूजा में ॻाढ़ो वस्त्र, ॻाढ़ा गुल, ॻाढ़ा चंदन, गुड़ ऐं गुलाल सां पूजा कबी आहे। कथा करे पोइ आरती करे ऐं 3 दफ़ा सूर्य खे अर्घ ॾे, मंत्र चए, ईअं पूजा करे पोइ संझा खां अॻु ई एकाणो कबो आहे। संझा खां पोइ हिन विर्त में एकाणो न कबो आहे। एकाणे में 1 दफ़ो बिना लूण ऐं तेल जे सात्विक भोजन कबो आहे। भोजन में गुड़ या खंड जो फुल्को या डरियो घीअ में ठाहे करे खाइबो आहे या फलाहार बि करे सघिजे थो। पहिरियों न्याणी खे इहो सभु ॾेई करे पोइ पाण भोजन कबो आहे। ही विर्त कॾहिं शुरू कजे? कहिड़े बि साई रातुनि जे पहिरें आर्तवार यानी चंड खां पोइ पवण वारे कहिड़े बि आर्तवार ते तव्हां ही विर्त शुरू करे सघो था ऐं अंत में उद्यापन भी कबो आहे। जेतिरो तव्हांजो संकल्प आहे 1 साल या 5 सालनि जो, पोइ आख़िरी आर्तवार ते उद्यापन कजे। ब्राह्मण सां हवन कराए करे, जोड़े खे भोजन कराए करे, हुनखे लाल वस्त्र दान करे। ईअं करण सां विर्त संपूर्ण मञियो वेंदो आहे। हाणे मां तव्हांखे हिन विर्त जी कथा ॿुधायां थी। आर्तवार यानी सूरज देवता जी कथा हिन प्रकार आहे। रामदेव नाले हिकु वॾो सेठ हो जंहिंखे हिकु सुलक्षणी कन्या हूंदी हुई। हुन धीअ मंगाइण लाइ घणेई हीला हलाया पर कन्या जो लेख किथे बि न बणिजी सघियसि। आख़िर तंग थी ब्राह्मण खे घुराए चयो त हे स्वामी, ही वठो नारेल ऐं मिश्री। प्रभात थियण खां टिवाटे ते वञी बियो। जेको बि नौजवान पहिरीं गॾिजे हुनखे ही नारेल ऐं मिश्री ॾेई कन्या जो मंगणो कजो। ॿिए ॾींहुं प्रभात वेले ब्राह्मण टिवाटे ते वञी बीठो त हुन जे साम्हूं हिकु नौजवान काठिर गॾियसि जंहिंखे नारेल ऐं मिश्री ॾेई चयाईं त तूं रामदेव जी धीअ सत्यवती सां मंगियो आहीं। मंगणे जी ॻाल्हि ॿुधी काठिर ख़ुशि थींदो तकिड़ो घर आयो ऐं माउ खे नारेल ऐं मिश्री ॾेई समूरी ॻाल्हि कयाईंसि। माण्हुसि चयो त पुटु, असां वटि एतिरो धन कोन्हे जो असां शाहूकारनि सां कूलो हणी सघूं। जेकरे तूं ही नारेल ऐं मिश्री खणी वञी हुननि खे वापसि ॾेई अचु। उहो नौजवान काठिर नारेल ऐं मिश्री मोटाए खणी सेठ रामदेव वटि आयो। रामदेव चयो त बच्चा, तूं 8 ॾींहं खीर वञी सूर्य भॻवान वटि रख, पोइ तुंहिंजा सभई मनोरथ पाणे ई सिद्ध थींदा। तूं ग़रीब मां शाहूकार बणिजी वेंदे। नौजवान काठिर सेठ रामदेव जो चवणु मञी 8 ॾींहंनि लाइ सूर्य भॻवान जी मूर्ति ते खीर रखी आयो, नारेल ऐं मिश्री मोटाए घर खणी आयो।
माउ पीउ पुठ जी पुठी ठपी ऐं प्रभु जी लीला ते राजी रहिया। सूरज भॻवानु काठिर ते अहिड़ो प्रसन्न थियो जो धन दौलत सां हुनखे मालामाल करे छॾियईं। तंहिंखां पोइ हुन नौजवान काठिर जी शादी सेठ रामदेव जी धीअ सत्यवती सां थी ऐं खूब ॾाजो वठी आयो। छोकिरी सुशील ऐं सत्यवादिण हुई। उहा सहुरनि में बि आर्तवार ॾींहुं सूर्य भॻवान जी मूर्ति अॻियां हिकु वाणी पढ़णु लॻी। भॻवानु पंहिंजो नाम ॾे, माया काया दान ॾे, चरणनि जो ध्यानु ॾे, गंगा जो सनानु ॾे, सील ॾे, संतोष ॾे, ॾेईअ खे न दुख ॾे, गुदीअ में अन्न ॾे, घणो दौलत ऐं धन ॾे। छोकिरी जी ससु इहा वेनती सम्झ में न ईंदी हुअसि। उहा इन्हीअ जो ग़लति मतिलबु कढियईं। संसणसि हिकु ॾींहुं पंहिंजे पतीअ खे चयो त हीअ छोकिरी निभागी आहे जेको असांखे पिटंदी थी रहे। छोकिरीअ जो सहुरो सियाणो हो जो हुन वक़्तु कुझु बि न पुछियो। ॿिए ॾींहुं नुंहं खे वेनती पढ़ण लाइ चयो। नुंहं चयो त बाबा इहा वेनती फ़क़ति आर्तवार ॾींहुं पढ़बी आहे। नेठि आर्तवार आयो ऐं नुंहं साॻी वेनती सहुरे खे पढ़ी पूरी करे ॿुधाई त हुन बाणीअ जे बरकत सां हुननि जो भाॻ अची खुलियो। सॼे शहर जा माण्हू पिया चवनि त काठिर खे किथां भाॻ लॻो आहे। इहा ख़बर शहर जे राजा खे बि पई। तंहिं काठिर जे पीउ खे घुराए पुछियो त भाई तूं झटपट में एॾो शाहूकारु कीअं थी वएं। हुन चयसि त हजूर मुंहिंजे घर में जॾहिं खां मुंहिंजी नुंहुं आई आहे तंहिं ॾींहं खां असांजो भाॻ खुली वियो आहे। राजा चयसि त भाई जेकॾहिं ईअं आहे त हाणे पंहिंजी नुंहं जी शादी मूंसां कराए, जे न कराईंदे त फांसीअ जे तख़्ते ते चाढ़े छॾंदोमई। वीचारो काठिर राजा जी धमकी ॿुधी थर थर कंभण लॻो। नुंहं चयसि त बाबा तव्हांखे कहिड़ी चिंता वरायो आहे। हिन राजा वारी सॼी ॻाल्हि नुंहं खे करे ॿुधाई। जंहिं चयो त अव्हां इन ॻाल्हि जी का बि चिंता न कयो। सूर्य भॻवानु दयालु थींदो ऐं मुंहिंजे पतिव्रता जो सत पाणे प्रभु बचाईंदो। ॾिसो प्रभुअ जी माया। पतिव्रता स्त्रीअ जे पाराते सां राजा खे अची कोड़ निकितो। सॼो शरीर टूंग टूंग थी वियसि जंहिंमां रत पिए वियसि। जीत ऐं कीअं पइजी वियसि। घणेई हाजिक हकीम घुरियईं पर कंहिं मां बि फ़ाइदो कोन थियसि। अचानक हिकिड़ो महात्मा हुन वटि लंघियो। तंहिंखे राजा आशीर्वाद घुरियो। हुन महात्मा चयसि त हे राजा असांजे आशीर्वाद सां तोखे कुझु बि फ़ाइदो न थींदो छो त कंहिं पतिव्रता स्त्रीअ खे तो रंजायो आहे। हाणे तूं हुनखे पेरनि ते पई माफ़ी वठ त हुनखे पंहिंजी धीअ करे मन, तेसि ताईं तुंहिंजा दुख दूर न थींदा। राजा खे इहा ॻाल्हि दिलि सां लॻी। हिकदमि हुन काठिर जी नींहं खे घुराए हुनजे पेरनि ते किरी माफ़ी घुरणु लॻो। ॿिए ॾींहुं आर्तवार हो। सत्यवती कोड़ी राजा खे पंहिंजे हथ सां वठी गंगा नदी में 3 टुपका ॾियारा त राजा जो कोड़ लही वियो ऐं कंचन जहिड़ी काया थी पियसि। तंहिंखां पोइ सत्यवती खेसि आशीर्वाद ॾिनो। राजा ख़ुशि थी पंहिंजे महल में मोटी आयो ऐं हुन खां पोइ आर्तवार ते सूर्य देवता जी पूॼा कंदो रहियो। जेको बि प्रेमी सूर्य देवता जो विर्त रखी कथा कंदो या ॿुधंदो हुन जी सभु मुरादूं पूरन थींदियूं। बोलो सूर्य देवता की जय। हिन खां पोइ आरती कजे। त इहा हुई आर्तवार जी कथा। तव्हांखे कीअं लॻी कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा ऐं ॿी बि सिंधी कथा ॿुधण लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। पासे में बेल आइकॉन आहे हुनखे प्रेस कंदा त जीअं मां न्यू वीडियो विझंदमि त तव्हांखे नोटिफिकेशन अची वेंदा। वरी मिलंदासीं हिकु नई कथा नए वीडियो सां। तेसि ताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल। जय श्री कृष्ण।